अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हिकिड़ो वरी स्टोन पेंटिंग जो प्रोजेक्ट आहे। असां पत्थर पेंट कंदासीं ऐं इन खां पहिरियों बि मां कुझु तव्हां सां शेयर करे चुकी आहियां वीडियोज़, तव्हां उहे ॾिसी सघो था मुंहिंजे चैनल ते। सो सभिनी खां पहिरियों त ॾिसो त हीअ पत्थर आम पत्थर आहिनि जेके तव्हांखे किथे बि मिली वेंदा आराम सां। घणो करे त हिते त नर्सरी जेके प्लांट्स जी आहिनि उते मिली था वञनि। ठीकु आहे, त हीअ पत्थर उनखे पहिरियों बेस पेंट कबो। तव्हां हिन ते ठाहियो छा था, मां हिन ते गुल थी ठाहियां, इन लाइ मां हिननि खे जेको आहे पहिरियों खां ई वाइट बेस पेंट करे ख़ुश्क कयो आहे, छो त हिनखे सुकण में टाइम लॻंदो आहे। त जेकॾहिं तव्हांजे साम्हूं वेही मां बेस पेंट कयां त उनखे देरि लॻंदी। ठीकु आहे, सो हीअ मूं पहिरियों खां ई हिननि जी बेस पेंट करे मूं हिननि खे ख़ुश्क करे छॾियो आहे। तो आज हम स्टोन पेंटिंग का एक और प्रोजेक्ट कर रहे हैं। तो सबसे पहले तो इन पत्थरों को जो भी आप चीज़ बनाना चाह रही हैं, पहले आप इसके ऊपर एक बेसिक कोट करेंगे। तो मैंने इसके ऊपर वाइट बेसिक कोट कर दिया है, खुश्क कर दिया है, और इसके साथ साथ मैंने इस पर कुछ ड्राइंग बनाई है। ये सनफ्लावर, ये सूरजमुखी है जो गुल, सूरजमुखी का फूल मैंने इसके ऊपर पेंसिल से ट्रेस कर दिया है। और पेंट जो हम यूज़ करेंगे वो मेरे पास ये एक्रिलिक कलर्स हैं। एक दफ़ा अगर आप ख़रीद लें तो ये बहुत चलते हैं। और इसके लिए अच्छा बेस जो वाइट वो ज़्यादा ख़र्च होता है, तो मैं एक बड़ी ट्यूब ले लेती हूँ हमेशा। ठीकु आहे, बेस ते घणो तो ख़र्च थिए, अक्सर वॾा वॾा पत्थर बि मां वाइट सां ई बेस ठाहींदी आहियां, त उन जे लाइ मूं हिकिड़ो वॾो ट्यूब वरितो आहे सेम एक्रिलिक पेंट्स जो। ऐं उन सां गॾु असांखे खपंदा कुझु डिफरेंट साइज़ जा ब्रशिस ऐं पेंसिल खपे असांखे हिन ते ड्रॉ करण जे लाइ, जेका डिज़ाइन ठाहिणी आहे। उन खां अलावा पाणी खपे ब्रश धोइण जे लाइ, ऐं रंग मिक्स करण जे लाइ अगरि मिक्स करिणो आहे त का असांखे मिक्सिंग प्लेट खपंदी। ठीक है, डिफरेंट साइज़ के ब्रश, पानी है, और प्लेट कोई प्याली कोई मखसूस कर लें इसको पेंट को मिक्स करने के लिए। कोई एक नरम साफ़ कपड़ा, पुराना हो भले कोई मसला नहीं है, इसको जो है ब्रश को साफ़ करने के लिए। तो सबसे पहले ये सनफ्लावर इस पर मैंने बनाया है, इसको मैं पेंट करती हूँ। असां सनफ्लावर के पेंट कंदासीं। ड्राइंग तव्हां ॾिठी त मूं हिन ते ड्रॉ कयो आहे। हिन ते मूंखे थोड़ो पेंट खपे, ज़रा सा मुझे पेंट चाहिए जो मैं बार बार यूज़ करूँगी। तो ये मैं ग्रीन इस पर निकाल रही हूँ, इसकी बेस हम बनाएंगे ग्रीन से। इसमें थोड़ा सा मैं येलो मिक्स कर रही हूँ ताकि मुझे एक अच्छा ग्रीन का शेड मिल जाए। आप इसका बैलेंस देख लें। ठीक है, ये ॾिसो बिल्कुल थोड़ो पीलो ऐं ग्रीन जेको आहे थोड़ो वधीक डार्क ग्रीन। त हिन खे मां मिक्स कंदमि त हिकिड़ो सुहिणो साओ रंग जेको आहे ठही वेंदो। हीअ ब्रश मीडियम साइज़ आहे, पाणी में थोड़ो डिप कयोसीं। हिन में घणो पाणी मिक्स न करिणो हूंदो आहे, बस हल्को ब्रश सुकल हो, इन लाइ हिन खे आलो कयूं। इसमें पानी नहीं मिलाना होता, ये क्योंकि ब्रश जो था वो खुश्क था, बिल्कुल ड्राई, तो मैंने सिर्फ इसको गीला कर दिया है। और ये ग्रीन जो था वो डार्क था, मुझे इतना डार्क नहीं चाहिए था, इसको लाइट करने के लिए मैंने थोड़ा येलो इसमें मिला लिया। ठीक है, ये मुझी मर्ज़ी जो शेड आहे। ऐं हाणे ॾिसो ही जेके साइड आहिनि, हिन जेके पासा आहिनि, सिर्फ़ु पासा ही, इन्हनि खे मां ग्रीन करे वेंदसि। ये ब्रश थोड़ा मोटा है तो ये पतला ले लेती हूँ मैं, क्योंकि आउटलाइन उससे ठीक से नहीं बन रही। तो ये आप देखें इस तरह से पहले ये आउटलाइन में बना लेती हूँ। इस पर पहिरियों इन्हनि पन्ननि जे ॿाहिरां मां आउटलाइन ठाहे थी वञा, पोइ जेका आहे इनखे फिलिंग करण आसान थींदी। फिर उस मोटे ब्रश से जो थोड़ा मीडियम साइज़ था उससे कर लूँगी। पहले पतले ब्रश से मैं इसकी आउटलाइन बना लेती हूँ। ये ॾिसो सन्हे ब्रश सां मां हिन पन्ननि जी आउटलाइन ठाहियां थी, ऐं पोइ हू जेको थोड़ो थुल्हो ब्रश हो उन सां मां हिन जी बाक़ी पासनि खे फिल करे वेंदसि। आउटलाइन मूं ठाहे छॾी आहे। सभिनी खां पहिरियों असां ब्रश साफ़ कंदासीं। आउटलाइन बना ली, पहले मैं ब्रश को साफ़ कर लेती हूँ। ये बहुत ज़रूरी है कि उसको उसी वक्त साफ़ कर लें, वरना पेंट सूख जाए तो थोड़ा मसला हो जाता है। अब वो मीडियम साइज़ ब्रश में दोबारा ले रही हूँ। ये आप देखिए इसकी मैंने ये लाइन बना ली है, और अभी ये जो साइड की जगह है इसको हम फिल कर लेते हैं ताकि बाकी जो पत्थर है हमारा वो ग्रीन हो जाए। ॾिसो सन्हे ब्रश सां इन जी आउटलाइन ठाहे वियासीं, त हाणे अंदरि ही पेंट न वेंदो,
बारीक ब्रश से आउटलाइन बना ली तो रंग जो अंदर की तरफ अब नहीं फैलेगा। हम बाहर से रफ भी हो जाए तो कोई मसला नहीं। ॿाहिरों जेको पेंट आहे उहो थोरो घणो घटि वधि भी थी वञे त का ॻाल्हि न आहे। अंदरि जेको आहे गुल जे अंदरि ही हाणे ग्रीन पेंट न वेंदो। हिन खे असां जेसि ताईं पत्थर ते हेठि रंग फैलाए सघूं था फैलाईंदासीं। ठीक है, ये एक तरह से समझ लें कि ये ग्रीन घास या पत्ते बन जाएंगे बाहर से, और फूल जो है वो फिर हमारा नुमाया हो जाएगा। ठीक है, ये असांजो साओ जो है पोर्शन बाहर कंप्लीट थी वो। ये देखिए ग्रीन वाला हमारा मुकम्मल हो गया है। सबसे पहले तो ब्रश को धोना है। ये याद रखें कि जो भी आप काम करें, जो भी कलर यूज़ करें, जो ब्रश यूज़ करें, पहले आप उसको इस्तेमाल करने के बाद धो लें, खुश्क कर लें। ब्रश धोई ज़रूर उनके सुकाइणो आहे। ठीक है, हाणे मां इनमें थोड़ा लाइट येलो इस्तेमाल कंदम। जब मुझे ज़्यादा कलर चाहिए होता है तो मैं प्लेट में निकालती हूँ, मिक्स करना होता है तो प्लेट में निकालती हूँ, थोड़ा थोड़ा चाहिए तो फिर मैं इसी में से कर लेती हूँ, ट्यूब में से। तो हाणे ही लाइट येलो जो शेड आहे, हिन में तव्हां ॾिसंदव ॿिनि क़िस्मनि जा पन आहिनि। एक तो ये बड़े पत्ते आपको नज़र आएंगे, फिर इनके बीच में छोटे छोटे पत्ते हैं। तो पहले जो है ये बड़े पत्ते में पेंट कर लेती हूँ। यहाँ से मैं थोड़ा थोड़ा पेंट निकालती जाऊँगी और जो बड़े पत्ते हैं उसको मैं पेंट करती जाऊँगी। और ये बहुत एहतियात से करने वाला काम है। अगर आप इसको जल्दी जल्दी करेंगे तो ये कलर ख़राब भी हो सकता है, फैल भी सकता है। ये ॾिसो, ये नंढी नंढी पत्तियाँ छॾे ॾींदासीं, छोटी पत्तियाँ बीच वाली छोड़ देंगे। जो बड़ी पत्तियाँ हैं उनको हम ये लाइट येलो से पेंट कर लेते हैं। हाँ, ये ॾिसो तो ही साइड वारियूं विच वारियूं नंढियूं पत्तियूं छॾे ॾिनियूं आहिनि ऐं वॾी वॾी पत्तियूं लाइट येलो से पेंट कयूं। तो सारी छोटी पत्तियां छोड़ दी हमने और जो बड़ी पत्तियां हैं उसको हमने लाइट येलो से पेंट कर दिया है। तो अभी ये जो बीच में हमने छोड़ी हैं छोटी पत्तियां, अब इनको हम थोड़ा सा डार्क येलो से इसको पेंट करेंगे। ठीक है, ये नंढियूं पत्तियूं जेके असां डार्क येलो से पेंट कंदासीं, पर उनखां पहिरियों असांखे ब्रश साफ़ करणो आहे। हर नओं रंग इस्तेमाल करण लाइ तव्हांखे ब्रश के साफ़ करणो पवंदो। ही लाइट येलो रखूं था। हाँ असां यूज़ कंदासीं उन जो येलो जो थोड़ो डार्क शेड, थोड़ो ब्राइट तेज़ पीलो। ठीक है, हाँ पूरे एहतियात से ये दिसो, ये इस तरह से बीच वाली पत्तियां थोड़े से डार्क येलो के साथ हम सारी फिल कर देंगे। अच्छा, ही दिसो हाँ ही थोड़ो येलो जो डार्क शेड है, थोड़ो रस्ट जड़ो, उन सां असां सॼियूं ही साइड वारियूं नंढियूं पत्तियूं जेके आहिनि उहे पेंट करे छॾियूं। हालांकि पेंटिंग जो उसूल इहो आहे त को बि हिकिड़ो पेंट शेड यूज़ करण खां पोइ उनखे थोड़ो सुकण जो टाइम ॾियो। पर मां हिन महिल वीडियो थी ठाहियां, हिन लाइ मां हिनखे सुकण जो टाइम नथी ॾियां ऐं मां कंटिन्यू पेंट यूज़ कंदी थी वञा डिफरेंट शेड्स, न तो थोड़ो भी एक ॿिए सां टच थी वेंदो तो रंग मिली वेंदो आहे। ठीक है, उसूल ये है पेंटिंग का कि आप जब भी एक कोई कलर लगाएं तो उसको सूखने के लिए छोड़ दें, फिर दूसरा यूज़ करें, क्योंकि एक कलर का ब्रश दूसरे गीले पेंट पे लगेगा तो शेड मिक्स हो सकता है। हाँ ही सॼो थी वियो मिक्स येलो लाइट एंड डार्क। हाँ जो लाइट येलो पत्तियों हैं उन ते बिल्कुल असां मामूली शेड दींदासीं इन डार्क येलो सां। ॾिसो, ये जो डार्क येलो हमने छोटी पत्तियों पे लगाया उसका हल्का सा, बहुत हल्का सा टच एक हम इनको दे देंगे ताकि इस पे थोड़ा सा डार्क शेड आ जाए। ब्रश को पेंट से भरना नहीं है, वही ब्रश जो आपने यूज़ किया साइड वाली पत्तियों में, आप उसी को जो पेंट में बस थोड़ा सा लुथड़ा हुआ है पेंट थोड़ो थपियल आहे ब्रश ते उनखे यूज़ कयो, ॿियो रंग न खणो। ठीक है, इन सां थोड़ो इन जो जेको लुक आहे वो नेचुरल थी वेंदो। ही ॾिसो, परे खां ॾिसो। ठीक है, हाणे हिन जो जेको ही सेंटर आहे इनखे असां डार्क ब्राउन सां पेंट कंदासीं। सेंटर जो हमें वाइट नज़र आ रहा है इसको हम डार्क ब्राउन के साथ पेंट करेंगे। हाँ ही डार्क ब्राउन पेंट हिन जे मथां मूं हयो आहे, इनखे ॾाढे एहतियात सां मीडियम ब्रश सां हिन जे सेंटर में फैलाइणो आहे। ख़्याल रखणो आहे ते रंग घणो न फैलजे ऐं
ॿियो जेको येलो जो शेड थियल आहे पहिरियों खां उनजे मथां न चढ़ी वञे। ठीकु आहे। हीउ ॾिसो हीउ ब्राउन थी वियो। हिनजे विच में उसूल इहो ई आहे त ब्राउन खे पहिरियों सुकणु ॾियूं, पोइ हुनजे मथां वरी ॿियो शेड हणूं, पर हाणे टाइम न आहे मूं वटि, त हिनखे सुकाईंदासीं, इलाही टाइम लॻंदो वेंदो, ऐं वीडियो बि मां वॾी नथी करणु चाहियां, ऐं अगरि मां हिनखे होल्ड ते रखंदमि कैमरा खे त पोइ इलाही गैप अची वेंदो हुन में। सो हाणे असां हिन ब्राउन जे मथां ब्लैक सां डॉट्स ठाहींदासीं। हर दफ़े बार बार चयो आहे ब्रश पाणी में ॿोड़ियो ऐं धोई खुश्क करे रखो, कपिड़े सां सुकाए रखो, इहो ज़रूरी आहे। ठीकु आहे। हाणे वापसि असां खणूं था सन्हो ब्रश, हीउ सन्हो वारो, ऐं ब्लैक पेंट खणंदासीं। थोरो थोरो पेंट कढिणो आहे त पोइ मां हिन मां ई खणां थी पई ट्यूब मां। ठीकु आहे। अगरि घणो खणणो हूंदो त पोइ असां प्याली में कढंदासीं। हिन ते ब्लैक जा असां सन्हा सन्हा डॉट्स ठाहे वेंदासीं। ये ॾिसो ब्लैक पेंट से हम इसमें बारीक बारीक ऐसे नुक्ते से बना लेंगे करीब, भले वो विजिबल ना हो, नुक्ते नज़र ना आए, थोड़े बहुत मिक्स हो जाएं तब भी ठीक है। ही ॾिसो थोड़ो नेचुरल लुक ईंदो इन सां। ये हिकु हिकु डॉट ज़रूरी ना है त वाज़े हुजे परे परे। हाँ ही असांजो गुल कंप्लीट है। ये मेरा जो फूल है वो कंप्लीट हो गया है। पहले पेंट बंद करते हैं, ब्रश साफ करते हैं, फिर आगे क्या करना है वो भी मैं आपको दिखाती हूँ, आपको बहुत अच्छा लगेगा। ठीक है। हिन जो हाणे यूज़ छा है, असां हिनखे पेपर वेट करे सघूं था। ये पेपर वेट बन सकता है। ये आप अपने गमलों में इसको डेकोरेट कर सकते हैं, कूंडिन में रखो, ऐं प्लांट्स नकली प्लांट्स आहिनि, आर्टिफिशियल कूंडियूं आहिनि, उन्हनि सां गॾु घर जे अंदरि रखो। ॿाहिरि अगरि तव्हां कूंडिन में रखंदव तॾहिं बि ख़राबु थियण वारो पेंट न आहे, ये जल्दी ख़राबु नथो थिए। ठीकु आहे। हाणे ही मूं वटि आहिनि नंढड़ियूं बटरफ्लाइज़, ही वुडन बटरफ्लाई आहिनि, ही पैकेट मूं वरितो हो। हिकिड़ी मां नंढड़ी बटरफ्लाई हिन ते हणणु चाहियां थी, ही रेड कलर जी। हाँ रेड ई सूट कंदी, छो त येलो ऐं ग्रीन आहिनि बाक़ी। ऐं ग्लू आहे हीअ क्राफ्ट ग्लू, हमेशह मां यूज़ कंदी आहियां। हीअ असां थोड़ी कढंदासीं, हिनखे घणो न दॿाइणो हूंदो आहे, न त इलाही निकिरी ईंदी आहे ऐं पोइ कंट्रोल न थींदी आहे। हिनखे असां हिकिड़े साइड खां चिमड़ायूं था बटरफ्लाई। ही ॾिसो। ठीकु आहे। सो ही अॼु जो मुंहिंजो पेंटिंग जो स्टोन पेंटिंग जो प्रोजेक्ट कंप्लीट आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि वणियो हुजे त वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा घणो कुझु मां तव्हां सां शेयर कंदसि। ठीकु आहे। सो इनशाला असां वरी कंहिं ॿिए प्रोजेक्ट सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे जो कमु जेको आहे उहो मुहबत सां कयो, प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाला वरी मिलंदासीं कंहिं नए प्रोजेक्ट सां। तेसिताईं अल्लाह वाहे।